तू इन कम में जान आजाद कर त पोइ छोकिरे खे चऊं त शादी जी तयारी करे। न बाबा न, वॾो काज कोन कंदासीं। जेकॾहिं वॾो काज न कई न त छोरीअ खां बि अंगूठो अथई, अंगूठो। अदा भली करे आए। पुछंदी अदा किथों पिया अचो? इतां ई पियो थो अचां, ॿियो वरी किथां थो पियो अचां। ॿुधुमि त तव्हांखे शादीअ जी तारीख़ मिली आहे। सोचियुमि त तव्हां वटां थी अचां, मुबारक बि ॾेई अचां तव्हांखे। हरू भरू किथे मयार ई नथी पां तव्हांजो। चाचा तुंहिंजी वॾी महिरबानी जो तूं हिते आहीं। इहा कुर्ब कंदो कर असांजे मथां। बशीर, मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। शादी ऐं काज धाम धूम सां थियणु खपे, त जीअं मां दुश्मननि जे हियाव ते मुंग डरिया मुंग, उन्हनि खे ख़बर पए त अयूब आड़ी काप आड़ी काप। पर चाचा तोखे त ख़बर आहे त असां मिसकिन माण्हू आहियूं, एतिरो ख़र्च किथां कंदासीं? अरे ठहियो मिसकीन हूं, पिनो था पिया छा? अरे धण बकरिन जो बीठो थई। चाचा जे बकरियूं विकिणंदुसि त गुज़र सफ़र किथां कंदुसि? मां को बहानो ॿुधणु नथो चाहियां। ॿुधो, जेकॾहिं भक्त वॾो न कई ऐं राग रूप न कराई, मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। ॼञ दर तां वापसि मोटाए छॾींदोसां। इहो अयूब जो तोसां वचन आहे। अयूब आड़ी काप, हा आड़ी काप। काज वॾो थियणु घुर्जे। वरी ही नई मुसीबत साला खड़ी करे वियो। हाणे इहो असांजी जान निभागो छॾींदो ई कोन। अॼु ख़बर पई अम्मा, चाचा अयूब जहिड़ो फॾाई हिन धरतीअ ते ॿियो लभंदो ई कोन।